न देस लाइ कुझु करे बुढ़ी बि छो नथो मरे। उमर रबाई साहब नाराज़ थी पियो, उन वॾी हिकिड़ी पोस्ट रखी, इहो छा मामलो? ओ मिठी त मुंहिंजी सिंधुआ मिठी अमर जी ॿोलिया। उन में तमामु सिंध ने एहतजाज कयो त कराची असांजी सिंध आहे, उन में डॉक्टर माना सिंध जी ॿोली में एतिरी नफ़रत ॻाल्हि करे थो। शुक्र सारियां उते शुक्र गारियां उते उते रमज़ान जो मां चंड बि ॾिसां हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां। सिंध मथा हिते पंजाब सभु चाह कंदासीं सदके। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजनि भाइरनि ऐं भेनरुनि खे इरफान अली बुगे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। दोस्तो, मेहड़ शहर में मौजूदु आहियां। मेहड़ शहर जंहिंजो नालो ॿुधणु शर्ती माओ ऐं मेहंदी तस्वर में अची वञे थी, पर मेहड़ में हिकु ॿियो बि नौजवान रहंदो आहे नात ख़्वां, पर उहो सिंध खे जेको ॻाए थो कमाल जो ॻाए थो। हुन जॾहिं महर रिबाई साहब जो कलाम ॻायो एॾो वायरल थी वियो माशाअल्लाह। पोइ महर रिबाई साहब थोरो हुन सां नाराज़ थियो, पोइ उन्हनि जो ठा पाण में थियो न थियो इहो पुछूं था। अॼु असां पहुता आहियूं इज़हारुल हक़ सिद्दीकी वटि। हीअ अथव उहो नौजवान इज़हारुल हक़ सिद्दीकी। अस्सलाम वालेकुम साईं, ख़ुशि आहियो? वॾी महिरबानी यार, मुंहिंजे शानदार हिन सुहिणी मिठड़ी अजरक सां तव्हां सॼा नाले वारा साफ़ी आहियो माशाअल्लाह। वरी मुंहिंजे अंगण ते मुनासिब सम्झो त ॿियो को तोहफ़ो कोन्हे त हीअ सिंध जो तोहफ़ो आहे। हिन खां वधीक सिकरी थी सघे थी। वॾी महिरबानी, वेलकम, खुशामदीद, भलीकार भलीकार, वॾी महिरबानी। छा त शानदार इहो कलाम ॻायो आहे। न देस लाइ कुझु करे बुढ़ी बि छो नथो मरे, सो पकरत खारवा मज़ो न ईंदो। थोरो हिकिड़ी सिट ॿुधायो। देस लाइ कुझु करे बुढ़ी बि छो नथो मरे, सो पकरत खारवा। किथे किथे पंहिंजा कलाम पेश करणु वञे थो, सभु कुझु तव्हां ॼाणंदो ऐं तव्हांखे अॼोको विलाग मूंखे उमेदु आहे त तमामु घणो पसंदि ईंदो। छाकाणि त हिन नौजवान सभु सिंधी माना उनजो कहिड़े बि फ़िरके सां तालुक़ु हुजे, कहिड़े बि मज़हब सां तालुक़ु हुजे, सभु हिन सां मोहबत कनि था ऐं असां बि हिन सां तमामु घणी मोहबत कयूं था। असांजो नंढड़ो भाउ आहे, सिंध जो बच्चो आहे ऐं सिंध खे ॾाढो ख़ूबसूरत ॻाए थो। पंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं वीडियो आख़िर ताईं लाज़मी ॾिसिजो। दोस्तो, सिंध जे ख़ूबसूरत नात ख़्वां ऐं क़ौमी गीत सां मशहूरु थियल इज़हारुल हक़ सिद्दीकी सां गॾु मौजूदु आहियूं। असांखे मेहड़ जे डिग्री कॉलेज वठी आयो आहे ऐं हिते ई हिन तालीम पंहिंजी मुकमल कई आहे। केसि ताईं पढ़ियो तव्हां? साईं मां त हाईस्कूल 2 में मां पढ़ियो, पर पूरी इंटर मां हिते डिग्री कॉलेज में कई आहे। इंटर अॻिते न पढ़ियो? अॻिते भले थी पई। अच्छा दोस्तो, भाऊ इज़हार सां कचहरी सिलसिलो वरी जोड़ियूं था, पर पहिरीं अलाह पाक जो हमद इहो असांखे ॿुधाईंदो त अचो पहिरीं हमद शरीफ़ ॿुधूं। पाक खुदा तो सुहिणी ख़ल्क़ी खुदाइया, रंग बरंगी दुनिया तो ही बणाइया, वाह कारीगरवा हर चीज़ ते कादिरवा, वाह कारीगरवा हर चीज़ ते कादिरवा। ओ जेका बिहारी छत तो आहे, छत तो आहे, तंहिंखे थंबो का थूणी नाहे, थूणी नाहे। ओ तुंहिंजी लॻल छत साईं आहे नई अॼु ताईं, वाह कारीगरवा हर चीज़ ते कादिरवा। सुभान अल्लाह, माशा अल्लाह। छा त साईं अल्लाह साईं तव्हांजे मेठा अॼु ॾिनी आहे। तव्हां नात ख़्वानी जो फ़न किथां सिखियो हुयो, ॿुधाइजो असांखे। साईं नात ख़्वानी मुंहिंजी जेका फ़न शुरू थियो, वालिद गिरामी मुंहिंजो हकीम अहमद सईद रहमतुल्लाह अलैह शाइर बि हुया ऐं नात ख़्वान बि हुया। उन्हनि खां ई इहो मूंखे तक़रीबन ॼण अंदाज़ ऐं आवाज़ु मिलियो ऐं उनखां पोइ वरी असांजे सिंध जो बेताज बादशाह अलाह जमनादुल्ला फलापोटो जा नज़म ग़ज़ल, अच्छा, उनखे फॉलो कंदा हुआसीं। पर मुंहिंजो नात ख़्वानी में उस्ताद हकीम अहमद सईद मुंहिंजो वालिद गिरामी आहे। इज़हारुल हक़ सिद्दीकी बेहड़ में रहे थो, पर संदसि असुलु ॻोठु कहिड़ो आहे ऐं हू कहिड़ी बिरादरी सां कहिड़ी ज़ात सां तालुक़ु रखे थो इहो पुछूं था, पर उनखां अॻु में हिकिड़ी नात शरीफ़ खां ॿुधूं था। त अचो दोस्तो पहिरीं नात। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटि दुनिया में ॿियो थींदो केरु, मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटि
दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पुनल सां पुॼंदो केरु अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट जंहिं दम दिल भर अर्श घुमियो चाम जा रब ही चयो तूं ई पीरी महिमान पहिरियों तोखां अॻे हिते ईंदो केरु तोखां अॻे हिते ईंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट। सुभान अल्लाह, माशा अल्लाह। कुर्बान वञा मिठड़े मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे नाले तां असां उन्हनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जा बि ग़ुलाम आहियूं। सो उन खां सवाइ असीं हैदर करार मौला अली जे शान में बि इज़ार खां कलाम ॿुधंदासीं, पर पहिरीं हिन खां पुछूं था त हिन जो ॻोठु असुलु कहिड़ो आहे? इज़ार ॻोठु कहिड़ो आहे तव्हांजो? मुंहिंजो ॻोठु असुलु ॾाढाणको आहे गड़तल, शाह गुदड़े साइड गड़तल, उते असांजो ॻोठु आहे। मेड़ खां केतिरो परे आहे? हितो तक़रीबन असांजो 50 किलोमीटर थी वेंदो। 50 किलोमीटर? हा, रेशमियो खां वॾो परे आहे? जी हा, वॾो परे। ॾाढाणको ॻोठु उते आहे। हा, उतां पोइ वरी मुंहिंजा ॾाॾा साईं जेके हुया मौलाना रहीम दादा रहमतुल्लाह अलैह, उहो दालम देवबंद खां फ़ारिग़ थी आया ऐं हिकमत बि उतो सिखी आया। 13 सालनि जो कोर्स उन्हनि उलमा जो कयो ऐं उन खां पोइ हिकमत सिखी आया। पोइ वरी पुराणे टाइम में भाई इरफान साहिबु जेको हूंदो हुयो त तालीम दीनी तमामु मुख़्तसर ऐं घटि हूंदी। पोइ यारुल आख़िर आहे तालके डोकरी में, उतां जो रेस आयो ॾाॾे साईं वटि उते गड़तल में। पोइ उनखे चयो त मुंहिंजे ॻोठ में अची करे पंहिंजे इल्म सां उन्हनि दोस्तनि खे सैराब कयो। पोइ मुंहिंजे ॾाॾा साईं पूरी फैमिली ख़ानदान वठी यारुल आख़िर पहुता। फ़कीरपुर दरगाह वॾी मशहूरु, उनजे भरिसां आहे यारुल आख़िर। पोइ उते तक़रीबन मुंहिंजे ॾाॾा साईं 25 साल उते कमु कयो। मुंहिंजी ॼम जेका आहे 1997 यारुल आख़िर तालको डोकरी ऐं ज़िलो लाड़काने जी आहे। अच्छा, इहो ॿुधायो सिद्दीकी तव्हांजो तख़ल्लुस आहे या ज़ात आहे? जी महिरबानी, घणा इन ते भुलंदा बि आहिनि। इहो तव्हां हिकिड़ो सही सवालु कयो आहे, सुठो कयो आहे। असल में छा आहे त जॾहिं केस्टुनि जो ज़मानो हुयो ऐं मां रहमत प्रोडक्शन चावलिया म्यूज़िक में जॾहिं मां केस्टुनि जे दुनिया में लथुसि त उन में जॾहिं मुंहिंजे शाइरनि सिलेक्शन कई केस्ट जी एल्बम जी, पोइ उन में उन्हनि मूंखे सिद्दीकी तख़ल्लुस ॾिनो। जीअं फारूकी आहे, हैदरी आहे, उस्मानी आहे, कादरी आहे, ईअं ई मुंहिंजो तख़ल्लुस आहे इज़ाल हक़ सिद्दीकी। इन नाले सां मशहूरु थी त हाणे पूरी सिंध, पूरी पाकिस्तान, दुनिया इज़ाल हक़ सिद्दीकी सां मूंखे सुञाणे थी। ज़ात कहिड़ी आहे तव्हांजी? रिंद। रिंद, हा माशा अल्लाह, वाह 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 वाह। रिंद आहे असांजो प्यारो भाउ इज़ार, सिंध जे गदारनि खे ईअं सफ़ा ईअं अखियूं ॾेखारे थो पंहिंजनि कलामनि जे ज़रिए। ॾेखारण बि घुरिजनि। हा न? जी हा, बिल्कुलु। ऐं सिंध जे नौजवाननि में संदसि क़ौमी गीत वॾा उत्साह पैदा कनि था। पर पहिरीं अचो त मौला अली साईं जे शान में इज़ार खां हिकिड़ो कलाम ॿुधूं। सब जो साईं, सब जो मुर्शिद पीर अली हैदर वाह। सब जो साईं, सब जो मुर्शिद पीर अली हैदर वाह। हक़ जे ख़ातिर मर्द मुजाहिद शेरे ख़ुदा सफ़दर वाह। रब जो शेर वाह, ख़ुदा जो शेर वाह। रब जो शेर वाह, ख़ुदा जो शेर वाह। ओ बेशक शेर वाह। नबीअ पढ़ायो ऐं परणायो अहिड़ी सआदत ॿी का। हसन हुसैन अलीअ जा बचड़ा अहिड़ी शराफ़त ॿी का। अख अलीअ जी लुआब नबीअ जो ही मुंहिंजो दिल बरवार। रब जो शेर वाह, ख़ुदा जो शेर वाह। ओ बेशक शेर वाह। ख़ालिद जंहिंजी पेशानीअ मां नूर टिमे थो हक़ जो। फतेह मक्का बुत बने थो नारो हणे थो हिक जो। कूफे जी मस्जिद जे अंदर सिर घोरियो सरवर आ। रब जो शेर वाह, ख़ुदा जो शेर वाह। ओ बेशक शेर वाह। सुभान अल्लाह, माशा अल्लाह। नहीं ऐं इहो जेको शान भाई इरफान बुग़ुल साहिबु जेको मां बयानु कयो हज़रत अली करमुल्लाह वजह जो, इन जो शाइर शहीद सिंध अल्लामा डॉक्टर ख़ालिद मसूद रहमतुल्लाह अलैह। माशा अल्लाह, नहीं वाह वाह। अच्छा इज़ार, मूंखे इहो ॿुधाइजो त सिंध में त माशा अल्लाह तव्हां तमामु मक़बूल आहियो, सिंध खां ॿाहिरि बि नात ख़्वानी करणु वेंदा आहियो? जी बिल्कुलु भाउ, मां पूरी सिंध जे अलहमदुलिल्लाह पूरनि ज़िलनि में
हा पूरनि ज़िलनि जे ॻोठनि में तालुकनि में वञी चुको आहियां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। उन खां अलावा बलोचिस्तान, करख, खुज़दार, नाड़ अच्छा एॾे मां प्रोग्राम कया आहिनि। ऐं इन सां गॾोगॾु पंजाब जे अंदरि मुल्तान, लाहौर, इस्लामाबाद जे वॾे हिकिड़े कॉन्फ्रेंस में। अच्छा तव्हांजो कलाम हू बि ॾाढो ख़ूबसूरत आहे, हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां, उहो मूंखे ॾाढो वणंदो आहे, दोस्तनि खे वणंदो हूंदो ज़रूरु। जी बिल्कुलु। अचो त उहो दोस्तो ॿुधूं। हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां, हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां, नबीअ जे देस में रोज़ा वञी रखां, ऐं अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते, ऐं अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते, मिठे महबूब जे मुल्क में अफ़्तार मां कयां, हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां, हुजे रमज़ान ऐं ओ मबी हरम मां विझां दीद चंड में, ऐं रोज़ो रखण जे ले रखां दीद चंड में, शुक्र सारियां उते शुक्र गारियां उते, उते रमज़ान जो मां चंड बि ॾिसां, हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां, हुजे रमज़ान ऐं। अच्छा इन कलाम जी शाइरी कंहिंजी आहे? इन कलाम में साईं असांजो शाइर इस्लाम आहे मरहूम अब्दुल हफ़ीज़ उल्रो रहमतुल्लाह अलैह। अच्छा हा उहे कुझु साल पहिरियां अल्लाह खे प्यारा थिया, इंतिहाई हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिक़नि में हिकिड़ा आशिक़ हुया, शाइर रसूल हुया, इंतिहाई उन्हनि जी बहितरीनु शाइरी आहे। तव्हां इहो मूंखे ॿुधाइजो, सोशल मीडिया जो ज़मानो आहे, जी सोशल मीडिया ते बि तव्हांजी शयूं तमामु घणियूं वायरल थियनि थियूं, सभ खां वधीक कहिड़ी वायरल थी तव्हांजी? सभ खां वधीक मुंहिंजो सभ खां पहिरियों जेको वायरल थियो उहो थियो हो दिलि थी चाहे शल मदीने ॾे वञा रमज़ान में। हा इहो तमामु वॾो वायरल थियो। ऐं मां तव्हांखे अजीब ॻाल्हि ॿुधायां, मां हुनखे एॾे हुब मां चयो, एॾे दिलि मां चयो। उनजो शाइर आहे शहज़ाद मीरानी साहिबु, उन नज़म में जेका जेके मिसरो जेको जेको लफ़्ज़ आहे उहो ई अलाह पाक मूंखे वरी अल्हम्दुलिल्लाह उमिरि जी साथ नसीब कई। इहो ई रमज़ान हुयो, इहे ई रमज़ान जा पूरा ॾींहं हुया, ऐं मां मके मदीने जे सफ़र में हुयुमि, ऐं मुंहिंजो पहिरियों सफ़र हुयो माशाअल्लाह। दिलि थे चाहे शल मदीने ॾे वञा रमज़ान में, दिलि थे चाहे शल मदीने ॾे वञा रमज़ान में, शल मदीने ॾे वञा रमज़ान में, रमज़ान में 30 रोज़ा मदीने में रखां रमज़ान में, दिलि थे चाहे शल मदीने ॾे वञा रमज़ान में, मां हबीबे किबरिया जे हाज़ुरियत पियो वञा, मां हबीबे किबरिया जे हाज़ुरियत पियो वञा, मां हबीबे किबरिया जे हाज़ुरियत पियो वञा, जान मन जे दर ते हाज़ुर शल हुजां रमज़ान में, शल मदीने ॾे वञा रमज़ान में, रमज़ान में 30 रोज़ा मदीने में रखां रमज़ान में, मां कॾहिं असहाब सुफ़ जे थले ते बि वञी, मां कॾहिं असहाब सुफ़ जे थले ते बि वञी, रोज़ो हाजिन सां रखी ऐं खोलियां रमज़ान में, शल मदीने ॾे वञा रमज़ान में, रमज़ान में 30 रोज़ा मदीने में रखां रमज़ान में, दिलि थे चाहे शल मदीने ॾे वञा रमज़ान में, शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी क़िस्मत करे, गुंबदे ख़ज़रा ॾिसां मुंहिंजो दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे, गुंबदे ख़ज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे, शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी क़िस्मत करे, गुंबदे ख़ज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे,
ओ बेकार बेसमराहिया कोई समर कोने अदा हितड़े रहा थो सिंध में मिठड़े मुहम्मद खां जुदा हितड़े रहा थो सिंध में मिठड़े मुहम्मद खां जुदा की नथो निकिरे कुणो ऐं पंध बिया ॾाढो परे गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे। न देश लाइ कुझु करे ॿुॾी बि छो नथो मरे। उमर रबाई साहब नाराज़ थी पियो, न वॾी हिकिड़ी पोस्ट रखी, इहो छा मामिलो? हा, इहो बि हिकिड़ो अजीब वाक़ियो आहे भाउ। असल में असांजो पूरो जेको उथण वेहण आहे उहो इस्लामी माण्हुनि सां, मज़हबी माण्हुनि सां मस्जिद खां शुरूआत थिए थी, मदरसनि खां, उन खां पोइ आलमनि खां, प्रोग्रामनि ते पंहिंजो 24 कलाक सफ़र इन नहज ते आहे। उनजे करे इन्हनि शयुनि ॾे थोरो रुझान या लाड़ो चइजे या टाइम न मिलिजे घटि आहे त इहो शेर कंहिंजो आहे, कंहिं चयो आहे, छा आहे। सभ खां पहिरियां मां इहो शेर भाउ चयो सिंध बाबुल इस्लाम कॉन्फ्रेंस में, इहा थी नवाब शाह जे अंदरि, उनजा महिमान ख़ासि मौलाना फज़ल रहमान साहिब जिन हुया। ऐं उन कॉन्फ्रेंस में कुझु ॾींहं उन खां 2 ॾींहं पहिरियां उन कराची जे अंदरि डाओ जे अंदरि हिकिड़ो वाक़ियो थियो जो डॉक्टर हिकु सिंधी पेशेंट जेका असांजी सिंध में जीअं अम्मा न्याणी चइजे उहा उते आई, उनखे कुझु लफ़्ज़ चया त सिंधी में कुझु ॻाल्हायो ॿियो टियों, तमामु उन वॾो वायरल थियो। उन बि तमामु सिंध ने एहतिजाज कयो त कराची असांजी सिंध आहे, उन में डॉक्टर माना सिंध जी ॿोली में एतिरी नफ़रत ॻाल्हि करे थो। इहो वाक़ियो मूंखे उतां जे साथियुनि ॿुधायो। पोइ उते ई जेके असां पाण में साथी वेठा हुआसीं उन्हनि साथियुनि इहो तय कयो त तव्हांखे त नज़म सिंध में चवणो आहे। पोइ मूंखे इहो शेर ॾिनऊं, कंहिं साथी वटि इहो शेर हुयो, बिरादर मुकरम बा सलीम सिंधी साहिबु, हींअर उहो जमियतुल इस्लाम सूबे जो सालार आहे, उनखे 2 मिसरा हुया। पोइ 2 मिसरा त मां उन्हनि खे गुज़ारिश कई त 2 मिसरा हेॾो वॾो कॉन्फ्रेंस नज़म मूंखे मिलंदो मौक़ो हिकिड़े जे लाइ, इहो मां हिकिड़े 1.5 मिंट जो चवां ईअं न थींदो, या त हे मूंखे पूरो करे ॾियो या त मां पंहिंजो ॿियो नज़म चवां जेको मां खणी आयो आहियां। पोइ उते जेको असां वेठा हुआसीं पाण में, इंजीनियर अब्दुल रज़ाक लाखो साहिब बि हुयो, सभु गॾु हुआसीं। पोइ उते वरी जेको हुनजो मिसरो आहे मिठी त मुंहिंजी सिंध आहे, मिठी अमड़ जी ॿोली आहे, इहो मां पाण ठाहियो उते ई। अच्छा, इन में हाणे हिते मूंखे का बि ख़बर न आहे त शाइरी कंहिंजी आहे, कहिड़ा शाइर, का बि ख़बर न आहे। पोइ वरी आख़िरी मिसरो बि हुन में एड कयोसीं, उन में डाओ जे डॉक्टर जो जेको इहो मसइलो थियो उहो बि इन कयोसीं। पोइ उन में वरी मुतफ़िक़ तौर ते हिकिड़ी ॻाल्हि तय थी त बाबा हिन में नालो जेको आहे त अची वञे लाखे साहिब जो। अच्छा, पोइ मूंखे त नज़म जी ख़बर कान हुई ऐं नई वरी इहो तसवुरु हुयो त एॾो वॾो कोई शेर वायरल थींदो, मां उहो चई ॾिनो, उहो बि त सुठो हलियो। पर उन खां पोइ इन नज़म खे जेका पज़िराई मिली उहा थी अल्लामा राशिद महमूद सुमरे साहिब जिन जी मच कचहरी में। अच्छा, उन्हनि जो पंहिंजो प्रोग्राम रखियलु हुयो। अल्लामा साहिब जिन जी वॾी शफ़क़त आहे, मूं ते वॾी मुहबत आहे ऐं मूंखे ॿाहिरि मूंखे ॾिसंदा आहिनि, मां बि उन्हनि जो वॾी इज़त ऐं क़दुरु कंदो आहियां, सभई ॿाहिरि मुंहिंजे लाइ मोहतरम आहिनि। उन प्रोग्राम में जेको मां इहो शेर जॾहिं मच कचहरी में चयो, सियारे जी राति हुजे ऐं राति जा 1-1.5 मुंहिंजो ख़्यालु आहे बथनि पिया ऐं पड़लाव हुजे आवाज़ जो, उहो आवाज़ पूरे सिंध जे दिलि ते दस्तख़त कयो। एॾो मुंहिंजो उहो कलाम वायरल थियो जंहिंजी का इंतिहा न आहे। उहो महर ड्रिबाई वटि पहुतो, उन में नालो ॿिए जो हुयो। पोइ उन ते महर ड्रिबाई साहिबु इहा बाक़ाइदे पोस्ट लॻाई त आवाज़ु सही आहे, सुठो आहे, माशाअल्लाह, पर मां सुञाणा कोन थो, हिन मूं सां बेयाजी बि कई आहे। पोइ जॾहिं मां थोरो सख़्तु ॿोली हुई, तव्हां हल्को करे तमामु घणो लिखियलु हुयो त पोइ उन में मां महर ड्रिबाई साहिब खां मैसेज ते नंबर वरितो, नंबर वठी करे माण्हुनि सां ॻाल्हायो ऐं उनखे मां सॼी कहाणी ॿुधाए त साईं असां इस्लामी माण्हू आहियूं, हिन शइ रुझान घटि आहे, हाणे जेको आहे त अलाह ख़ैर करे मां तव्हांजो जेको हुकुम थिए ॾंड भरींदो। महर ड्रिबाई साहिब जन मुस्कुरायो, खिलिया ऐं पाण चयूं त तव्हांजो इख़लाक़, तव्हांजी ॻाल्हि मूंखे ॾाढी वणी, हाणे हिकिड़ो मुंहिंजो हिन में शर्त आहे, हुकुम कयो। उन्हनि चयो त इहो ई मुंहिंजो शेर पूरो आउं तव्हांखे व्हाट्सअप कयां थो ऐं अल्लामा राशिद महमूद सुमरो साहिबु ऐं अल्लामा नासिर महमूद सुमरे साहिबु ॿिन्हिनि जे मौजूदगी में तव्हांखे इहो नज़म चवणो आहे। पोइ वरी अल्लामा राशिद महमूद सुमरे साहिबु पूरे सिंध जे अंदरि हिकिड़ा ज़िले लेवल ते प्रोग्राम रखिया हुया जंहिंजो नालो करप्शन मिटायो सिंध बचायो। उहो प्रोग्राम जॾहिं लाड़काणे जे प्रोग्राम जॾहिं उते पहुतो त ज़ाहिर आहे ज़िले जा क़ाइद लाड़काणे जा अॻवान अल्लामा नासिर महमूद सुमरो साहिबु हुया, सॼे पासे अल्लामा राशिद साहिबु वेठा हुया, सूबे जा अॻवान ऐं ज़िले जा अॻवान, खॿे पासे अल्लामा नासिर महमूद सुमरो साहिबु वेठा। सो मूंखे तमामु ई वॾो मौक़ो पसंदि आयो ऐं मूंखे महर ड्रिबाई जी ॻाल्हि यादि अची वई। मूं सॼो कलाम इहो गदारो गदारो महर ड्रिबाई जे नाले सां उते मां पूरो पंहिंजो चई करे उनखे मोकिलियो।
अच्छा। वरी उहा उन्हनि पोस्ट लॻाई, मुंहिंजी साराह बि कयूं, शुक्रिया बि मञूं, ऐं हुन में हाणे छा थी वियो उन पर बिल्कुलु ठा थी वियो। उन खां पोइ भला का शाइरी ॻाई अथव? उन खां पोइ घणियूं सही शाइरियूं तमामु 3-4 शेर मां इस्लामी जेके पंहिंजा सिंध जा जेके प्रोग्राम हूंदा आहिनि, बरंदर इशू जेके आहिनि, उन्हनि में मां उनखे बाक़ाइदा शाइरी घुर कई आहे, उन में मां वॾनि पंहिंजे कॉन्फ्रेंस में उहे मां नज़म चया आहिनि। पर मशहूरु जेको वायरल जेको थियो आहे अहिड़ो वरी ॿियो न थियो। अच्छा, इन धुन तव्हां ठाही उते ई उते? हा, बसि ईअं ई जीअं आहे। ओ मिठी त मुंहिंजी सिंध आ, मिठी अमर जी ॿोलिया। अच्छा इज़ार, हिकिड़ो ॿियो बि तव्हांजे मेड़ जो नात ख़्वान आहे, ॾाढो ख़ूबसूरत नात चवे थो, ॾाढो ख़ूबसूरत नात ख़्वान आहे, अवैस अहमद चांडियो। जी हा, इहो छा तव्हां गॾु सिखिया आहियो, दोस्ती आहे कीअं? असल में हाफ़िज़ मोहम्मद अवैस उस्मानी साहब ऐं आऊं जेका पंहिंजे मुंड जी दीनी तालीम आहे गॾु कई आहे। असांजो उस्ताद बि हिकु आहे क़ुर शरीफ़ पढ़ाइण में, मदरसो बि हिकु आहे, उहो लाड़कनि जे सरज़मीन आहे, डॉक्टर साहिबु शहीद रहमतुल्लाह जो मदरसो आहे जामिया इस्लामिया। उन खां पोइ वरी कुदरतनि ज़िले दादू जे अंदरि जेके प्रोग्रामात आहिनि असांजा, उन में बि तमामु गॾु रहिया आहियूं। ऐं वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हाफ़िज़ मोहम्मद अवैस उस्मानी साहिबु शाइर बि अथव, ऐं उनजो हिकिड़ो मशहूरु शेर आहे जेको मां जंहिं बि स्टेज ते चयो आहे त उनखे अवाम पब्लिक वॾो पसंदि कयो आहे, जंहिंजा ॿोल आहिनि त चहिरो मुंहिंजे जानीअ जो, चंड पुॼे छा चोॾींहं जो, यूसुफ या छा पुॼे हिते फ़र्क़ु राति ऐं ॾींहं जो। सो तमामु ख़ूबसूरत नात ख़्वान आहे ऐं मुंहिंजो दोस्त बि आहे ऐं भाउ बि आहे। अच्छा दोस्तो, मेड़ में रगो इज़ारुल हक़ सिद्दीकी न आहे, ॿिया नौजवान नात ख़्वान बि आहिनि। अहिड़ो ई हिकिड़ो ख़ूबसूरत नात ख़्वान आहे मोहम्मद अवैस चांडियो, असां सां गॾु मौजूदु आहे। साईं छा हाल आहे? साईं अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? तव्हां सिखिया आहियो? साईं सिखिया असल में असांजो उस्तादु हूंदो हो साईं कारी अल्ताफ़ रहमान साहब ऐं साईं मोहम्मद इसाक़ खुंवारो, इहे असांजा उस्ताद रहिया आहिनि जी रहनुमाई में। अच्छा, असां अॻिते वधिया, पोइ त काफ़ी शाइर अची विया, साईं जोहर बरोई साहिबु आहे ऐं ॿिया काफ़ी दोस्त रहनुमाई कयूं, सिलसिलो हितां शुरू थी वियो। तव्हां क़ौमी गीत ॻाईंदा आहियो? अल्हम्दुलिल्लाह, सिंध सां असांजो प्यार आहे, सिंध असांजो वतन आहे, ऐं सिंध चवंदा आहिनि त वतन ईमान जो हिसो आहे, बिल्कुलु असां ॻाईंदा आहियूं। ठीकु आहे, पोइ असांखे कुझु कलाम ॿुधायो। अचो त चांडिया साहिबु छा ॿुधाईंदो तव्हां सां? साईं तव्हांखे हिन वक़्तु हम्द ॿुधाईंदासीं। साईं ॿुधायो, बिस्मिल्लाह। हर चीज़ में ॾिसां थो कादिर कमाल तुंहिंजो, हर चीज़ में ॾिसां थो कादिर कमाल तुंहिंजो, जाॾे नज़र कयां थो जलवो जमाल तुंहिंजो, जाॾे नज़र कयां थो जलवो जमाल तुंहिंजो, आहीर का थधी काथों गरम घुलाई, कब्ज़े में सारो जग ही चरखो पयो चलाई, आहीर का थधी काथों गरम घुलाई, कब्ज़े में सारो जग ही चरखो पयो चलाई, ख़ल्क़ी जा ख़ल्क़ सारी सो आयाल तुंहिंजो, जाॾे नज़र कयां थो जलवो जमाल तुंहिंजो, हर चीज़ में ॾिसां थो। माशाअल्लाह साईं, माशाअल्लाह, सुभान अल्लाह। हाणे साईं नात शरीफ़ असांखे का ॿुधायो। साईं बिल्कुलु तव्हांखे मां ॿुधाईंदा, साईं मशहूरु शाइर असांजो साईं जोहर बरोई साहिबु। जोहर बरोई साहिबु, वाक़ई वाक़ई वॾो आलिम हो, शाइर हो। मां मोहम्मद जे हर हरफ़ तां गोर थिया, मां मोहम्मद जे हर हरफ़ तां गोर थिया, नालो सुहिणो पचारियां बि जेसी जिया, ओ नालो सुहिणो पचारियां बि जेसी जिया, ओ मीम मन में मोहब्बत रहे मोजिज़न, आंदो हैरत में जग खे संदसि मोजिज़न, ओ आंदो हैरत में जग खे संदसि मोजिज़न, जीअं सहाबा हुआ ईअं सिर घोरिया, नालो सुहिणो पचारियां बि जेसी जिया, ओ दाल दिल बर जे दर जो को दीदार थे,
दर ते हाज़िर ही जो हर गुनहगार थे, ओ दर ते हाज़िर ही जो हर गुनहगार थे, जेको ज़मज़म पिया जहिड़ो कौसर पिया, नालो सुहिणो पचारियां बि जैसी जिया, मां मोहम्मद जे हर हरफ तां गोर थिया, नालो सुहिणो पचारियां बि जैसी जिया। माशाल्लाह साईं, छा त बहितरीनु शाइरी आहे, छा त ख़ूबसूरत शाइरी आहे। सुभान अल्लाह साईं। जौहर ब्रोई साहिबु हिन इलाइक़े जो अॻियां साईं जिन जो फरीदाबाद में साईं हा ॻोठु आहे साईं, ऐं असांजे मोहसिन जो तमामु हा साईं तमामु सिंध जो हिकिड़ो आलापाए जो वॾो शाइर बि हो, वॾो आलिम हो। बिल्कुलु बिल्कुलु अच्छा, तव्हां क़ौमी गीत बि ॻाईंदा आहियो? बिल्कुलु सर, आख़िर में असांखे को क़ौमी गीत ॿुधायो भला तव्हां बि। बिल्कुलु बिल्कुलु। ओ सिर साह कंदासीं सदके, वे साह कंदासीं सदके, हा सिंध मथां हिते पंहिंजा सभु चाह कंदासीं सदके, ओ सिर साह कंदासीं सदके, वे साह कंदासीं सदके, हा सिंध मथां हिते पंहिंजा सभु चाह कंदासीं सदके, ओ जहिड़ा वफ़ा जी वरती हीअ सिंधुनीअ खां परती, ओ जहिड़ा वफ़ा जी वरती हीअ सिंधुनीअ खां परती, जे सिंध वञे हिते परची, जे सिंध वञे हिते परची, वाह वाह कंदासीं सदके, ओ सिर साह कंदासीं सदके, वे साह कंदासीं सदके, हा सिंध मथां हिते पंहिंजा सभु चाह कंदासीं सदके। वाह साईं वाह, इहा शाइरी कंहिंजी आहे? साईं इहो असांजो दोस्त आहे मौलाना सईद अहमद ज़ाहिर साहिबु, उन जी शाइरी आहे। माशाल्लाह साईं, बहितरीनु शाइरी, ज़बरदस्त साईं। वाह साईं वाह। तव्हां साईं मौलवी साहिबान जेके आहियो माशाल्लाह नौजवान ख़ासि तौरु, बिल्कुलु ऐं इहे बि सिंध सां तमामु घणी मोहबत कयो था, ॾाढी भली ॻाल्हि आहे। बिल्कुलु, सिंध असांजो वतन आहे साईं, सिंध असांजो देश आहे, असांजी धरती आहे, हिते ॼावा आहियूं, हा हिते असां दफ़न थींदासीं, सही आहे। उन सां मोहबत असांजे ईमान जो हिसो आहे। माशाल्लाह असांखे इहा सुठी हज़रत अल्लामा शहीद डॉक्टर ख़ालिद मुसूमर खां मिली आहे, माशाल्लाह साईं बेरवारनि खां मिली आहे, साईं हारिज वारनि खां मिली आहे, सही आहे। साईं अमरोटारनि खां मिली आहे। असांजा बुज़ुर्ग इन ॻाल्हि खे घणो फ़ोकस कंदा आहिनि। अच्छा, धरती सां मोहबत केरु साईं मुस्लमान हुजे मुस्लमान न हुजे, कंहिंजो कहिड़ो बि फ़िरक़ो हुजे, सिंध जे मामले में असां सभु हिकु आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु को अहले सुन्नत आहे, को अहले तशी आहे, बिल्कुलु बिल्कुलु असां सिंध जे मामले ते हिकु आहियूं। हक़ीक़त आहे। इन ते सिंध जी ॻाल्हि हूंदी त अहले तशी बि गॾु हूंदो, अहले सुन्नत बि गॾु हूंदो, बिल्कुलु का रख खड़ न थींदी हा न। साईं, इन मामले ते सभु हिक ॿिए जा ॿांह ॿेली थींदा। इंशाअल्लाह मां केतिरा बि इख़्तिलाफ़ हूंदा, केतिरी बि ॻाल्हियूं हूंदियूं, विसारे करे गॾिजी बीहंदासीं। माशाअल्लाह, सिंध जे मामले में सदाईं लाइ इंशाअल्लाह जिथे बि सॼे गॾु बीहंदासीं इंशाअल्लाह।